बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां बरतानवी हाई कमिश्नर जनरल जी अॻवानी में 3 रुकनी वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान ॿ मामलनि ऐं सिक्योरिटी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बरतानवी हाई कमिश्नर पारां सिंध में अमन मान जी सूरत हाल ते इत्मीनान जो इज़हार कयो। बरतानवी हाई कमिश्नर जो चवणु हो त सिंध हुकूमत जो जदीद ऐं मॉडर्न पॉलिसिंग विजन वाखाण जोॻो आहे। हुन चयो त ॾोहनि ख़िलाफ़ यकीनी कामयाबी जदीद सामान टेक्निक ऐं उन जी सही इस्तेमाल सां आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त हुकूमत आलमी सहकार खे अहमियत ॾिए थी। हुन चयो त सिंध हुकूमत पुरअमन माहौल में आज़ाद कारोबारी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। घरू वज़ीर चयो त मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी ऐं आलमी अमुन समेत ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां बरतानवी हाई कमिश्नर जनरल जी अॻवानी में 3 रुकनी वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान ॿ मामलनि ऐं सिक्योरिटी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बरतानवी हाई कमिश्नर पारां सिंध में अमन मान जी सूरत हाल ते इत्मीनान जो इज़हार कयो। बरतानवी हाई कमिश्नर जो चवणु हो त सिंध हुकूमत जो जदीद ऐं मॉडर्न पॉलिसिंग विजन वाखाण जोॻो आहे। हुन चयो त ॾोहनि ख़िलाफ़ यकीनी कामयाबी जदीद सामान टेक्निक ऐं उन्हनि जी सही इस्तेमाल सां आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त हुकूमत आलमी सहकार खे अहमियत ॾिए थी। हुन चयो त सिंध हुकूमत पुरअमन माहौल में आज़ाद कारोबारी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। घरू वज़ीर चयो त मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी ऐं आलमी अमुन समेत ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। अवांखे आगाह करे रहिया आहियूं त घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां बरतानवी हाई कमिश्नर जनरल जी अॻवानी में 3 रुकनी वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान ॿ मामलनि ऐं सिक्योरिटी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बरतानवी हाई कमिश्नर पारां सिंध में अमन मान जी सूरत हाल ते इत्मीनान जो इज़हार कयो। बरतानवी हाई कमिश्नर जो चवणु हो त सिंध हुकूमत जो जदीद ऐं मॉडर्न पॉलिसिंग विजन वाखाण जोॻो आहे। हुन चयो त ॾोहनि ख़िलाफ़ यकीनी कामयाबी जदीद सामान टेक्निक ऐं उन्हनि जे सही इस्तेमाल सां आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त हुकूमत आलमी सहकार खे अहमियत ॾिए थी। हुन चयो त सिंध हुकूमत पुरअमन माहौल में आज़ाद कारोबारी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। घरू वज़ीर चयो त मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी ऐं आलमी अमुन समेत ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां बरतानवी हाई कमिश्नर मुलाक़ात कई आहे वफ़द सां गॾु, इन बाबति आगाह कजो। बिल्कुलु अब्दुल क़यूम, बरतानिया जी जेका हाई कमिश्नर आहे जैन मैरिट उन सां गॾु घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे जेका ऑफिस में मुलाक़ात कई आहे। ॿ मामलनि ऐं सिक्योरिटी सहकार जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। बरतानवी हाई कमिश्नर जो सिंध में अमन मान जी सूरत हाल जे हवाले सां इत्मीनान जो इज़हार कंदे हुकूमत सिंध ऐं ख़ासि तौर ते जदीद ऐं मॉडर्न पुलिसिंग जो जेको विजन आहे उन जी तारीफ़ कई आहे। त हाई कमिश्नर जो इहो चवणु हुयो त ॾोहनि जे ख़िलाफ़ जंग में यकीनी कामयाबी जदीद जेको औज़ारनि टेक्निक ऐं उन जे दुरुस्त इस्तेमाल जी हुन में न आहे, बल्कि आलमी सतह ते हुकूमत जो सहकार उनखे क़द्र जी निगाह सां न सिर्फ़ु घरू वज़ीर हवाले सां सहकार जे जेको साराह कंदे चयो त हुकूमत सिंध जे हवाले सां उनखे बहितर अंदाज़ सां ऐं क़द्र जी निगाह सां ॾिसे थी त पुरअमन माहौल महफ़ूज़ ऐं आज़ाद कारोबारी सरगर्मियुनि जे अदारे जे हवाले सां सिंध हुकूमत न सिर्फ़ु पुरज़म आहे, बल्कि ज़ियाउल हसन लंजार ऐं बरतानवी हाई कमिश्नर जे विच में जेका गॾियल दिलचस्पी जा ॿिया मामला ऐं आलमी अमन जे हवाले सां जेका ख़्यालनि जी ॾे वठि कई वई ऐं मुलाक़ात में एडिशनल चीफ सेक्रेटरी घरू खातो इक़बाल मेमण, IG सिंध गुलाम नबी मेमण, एडिशनल IG स्पेशल ब्रांच जुल्फ़कार लाड़क ऐं ॿिया अमलदार जेके गॾिजाणी में शरीक हुया। जी ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।